SSP मटियारी जी सख्त हिदायतुनि ते मटियारी ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि सेखार, शाहपुर, दरपुर, भिटशाह, न्यू सैदाबाद पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। 4 मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया, जिन जे ख़िलाफ़ केस पिण दाख़िल कया विया आहिनि। मटियारी ज़िले के पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त SSP मटियारी नूरुल हक रिंद जी सख्त हिदायतुनि ते मटियारी ज़िले के सेखार पुलिस अली ग़ुलाम खोसो के गिरफ़्तार करे उन वटां 18 बोतलूं शराब जूं हथ करे वरितियूं आहिनि। शाहपुर दरपुर पुलिस मोहम्मद जुमन खासकेली के 50 अदद मेन पुड़िन समेत गिरफ्तार करे वरतो आहे। न्यू सैदाबाद पुलिस साहिब दिनो माछी के 5 लीटर शराब समेत गिरफ्तार करे वरतो आहे। भिटशाह पुलिस आशिक अली परिहाड़ के 90 अदद मेन पुड़िन समेत गिरफ्तार करे वरतो। सभिनी गिरफ्तार थियल मंशियात फ़रोशनि मथां सेखार, शाहपुर, दरपुर, न्यू सैदाबाद ऐं भिटशाह थाननि ते केस दाख़िल कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।